तस्करा मशाहिर सिंध में अगे पहिरियां त भलन खां सबक भी पढ़ी पाण लिखे तो मौलाना मुफ्ती मोहम्मद कासिम यासीनी गड़ी यासीन वारो वडो आलिम हो ऐं उनखे साहिब तकबीर चयो वेंदो साहिब तकबीर उनखे इन लाइ चयो वेंदो त उनजे विसाल खां पोइ जॾहिं पेश इमाम जनाज़ो पढ़ाए पियो अल्लाह अकबर इमाम साहब चवे पियो त मौलाना मुफ्ती मोहम्मद कासिम यासीनी जे जनाज़े मजा में अल्लाह अकबर जो आवाज़ पियो सुभान अल्लाह। असांजे जा उस्ताद उन्हनि जा उस्ताद उन्हनि जो उस्ताद मौलाना मुफ्ती मोहम्मद कासिम यासीनी वॾो आलिम हो पर उम्र हुनजी घणी कान रही वफ़ाई तो लॻे त 44 सालनि जी उम्र में हुनजो विसाल थियो वॾो आलिम हो मुफ्ती आज़म पाकिस्तान मुफ्ती साहबदाद ख़ानून जो शागिर्द हो उन वटि बियो दीनमंद वफ़ाई जो मां उन वटि भी सबक एड़न आलिमन वटि पढ़ियो पर मथो थियो खराब वनी किरियो गैर मुक़ल्लिदन जे झोलीअ में ठेठ वागी ठाई उन मौली दीनमंद वफ़ाई लिखियो त मखदूम साहब जे हवेली में एकरी नंढड़ी नींगरी ही कमकार कंदी मां उन जी गाल कयां तो जेका वफ़ाई गाल कई आ बेन वरी इन का तब्दील गाल ये या पर तब्दील करे कई आ वफ़ाई जेका गाल हालो हवालो जो न जो न गाल उन जी तो कयो छोकरी वदी थी माइटन उनके शादी कराई मखदूम साईं रहमतुल्लाह अलैह सोचो नंढड़ो बारो नंढड़ी असां वटि ते हवेली ते कम कंदी घर में वदी थी माइटन शादी करे छॾाई छॾिया न जी असां वञो हुनखे रो गंदी पोती कान का शइ ॾेई अचो मखदूम साहब वया हुनजे घर जे दर ते अंदर न्यापो मोकिलियो त बाबा मखदूम मोहम्मद इस्माइल आयो पंहिंजे मुड़स खे चई हल मखदूम साहब आयो हल त ॿाहिरि ज़ियारत कयूं आयो असांजे दर ते जी पंहिंजे मुड़स खे ॿाहिरि वठी आई हज़रत मखदूम साईं रहमतुल्लाह अलैह के अर्ज़ करे थी कि बिला ही मुझो घोटा मुड़सा घोटा ए मुझो आ जेको मूंखे मिलियो आ हाणे तव्हां बि मूंखे पंहिंजो घोट ॾेखारियो ही मुझो घोटा माना माइटन मुखे हिन सां शादी कराई अवां जे ज़ुबान ते भी घोट घोट जो लफ्ज़ हूंदो ओ तव्हां जो घोट कहिड़ो आ छोकरीअ जो चवण ऐं मखदूम साईं रहमतुल्लाह अलैह खे जज़्बात उभरी आया रिक्कत पैदा थी अजीजो दोस्तों मुसलमान भाइरो दीन मोहम्मद भाई तो लिखे जदो मखदूम साईं रहमतुल्लाह अलैह जी करामत भी आ हुजूर जे दरबार में मकबूलियत भी आ हज़रत मखदूम साईं रहमतुल्लाह अलैह जज्बे जे हाल जे अंदर अची वया मखदूम साईं रहमतुल्लाह अलैह दुआ फरमाई उते बीठा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ वठी आया मखदूम साहब फरमायो पुत्र यो तुझो घोटा ऐं मूंखां पुछी थी तव्हां जो घोट कहिड़ो आ मुंहिंजो घोट ही मदीने वारो सुभान अल्लाह। हज़रत बिलाल भी आयो मदीने में माण्हुनि खे ख़बर पई त हज़रत बिलाल आयो आ मानन जो हज़रत बिलाल हुजूर जो तू मुअज्जिन होए बांगो होए बांग तो न ज़माने वारी बुधार सुभान अल्लाह जी बाबा मुखे न चो मां कोन चई सघंदुस छो त मां जॾहिं अज़ान चवंदो हुस त मदीने वारा मुझे साम्हूं सुभान अल्लाह मां अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह पढ़ा चवा हुजूर जी ज़ात साम्हूं हूंदी अज हुजूर पर्दो फरमाए विया मुखे मज़ूर समझो माज़रत तो कया मानो जो बांग त बिलाल का बुधनिया पर कयो छा जो हाने बिलाल जे करे मनींदो त इमाम हसन हुसैन जी गाल सुभान अल्लाह अली हसनैन करीमैन के चो अर्ज कयो ओए हजरत बिलाल के चवदा बिलाल बे जी गाल भली मोटाए सके तो पर इमाम हसन हुसैन जी न मोटाए सुभान अल्लाह
हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु अज़ान त ॿुधाई पर मदीने में कैफियत हुई या हुई कमल मिंबर वटि बीठो आ साहब के चवेदा ॿुधायो हुजूर साईं किथे अंत दीदार कयूं कदे मेहराब वटि बीठो आ कमल मस्जिद नबवी में बीठो आ कदे हुजूर मुबारक जे ॿाहिरां वेठो चक्कर लगाए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे आयल नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बारे में ॿुधायो त मां बि दीदार कया कि उन्हनि आशिकनि जो सिफ़तूं हो उन्हनि आशिकनि जा इश्क हा जन पंहिंजूं ज़िंदगियूं हुजूर जे मथां कुर्बान कयूं हुजूर जा सहाबी मुस्तफा जा आशिक वरी जेकॾहिं हेठि तव्हां ईंदो त आशिकनि जी पूरी तारीख़ भरी पई आहे ऐं मां तव्हांखे अॻ में ॿुधायो जन न इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त मदीने वारे असांखे हिकु भेरो बि न सत भेरा मुबारक फरमाई आहे त जन मूंखे ॾिठो बि न आहे ऐं मुंहिंजे मथां ईमान आणियो वेठा आहिनि उन्हनि खे हिकु मुबारक न आहे सत मुबारक आहे ॾिसो था 15-14 सदियूं गुज़री वयूं 15 सदियूं मुस्तफा जे मीलाद खे थियनि पयूं पर हुजूर जी उम्मत अॼु बि पंहिंजी हर शइ मुस्तफा जे मथां फिदा ऐं कुर्बान कंदी छो न ये मुबारक जा मुस्तहिक थींदा छो न ये जन्नत जा हकदार थींदा छो न मुस्तफा उन्हनि जी सिफारिश फरमाईंदा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम के पंहिंजा सहाबी भी प्यारा त बाद में अचण वारी जेका उम्मत आहे उहा भी मुस्तफा के प्यारी आहे हाणे हज़रत अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन जो वाक्यो हाणे से हज़रत अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन जो वाक्यो ॾिसो इहो अलाए कंहिं लिखियो आहे 12 पिया थियनि मथां सुभान अल्लाह दया त इहो थींदो हिकु पोइ असां वरी गाॾीअ में निंड कंदा वेंदासीं झूठंदा सुभान अल्लाह वॾी सुभान अल्लाह जो वाला जमात लिखियो आहे जमात हिकिड़ी जमात ते ॻाल्हाए त ख़बर पए वरी आवाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्दी ॿुधाए थो वठां हज़रत अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन मदीने खां ॿाहिरि वेठो आहे पीउ उन जो फोत थी वियो चाचो हुस नंढड़ो हो उन वॾो कयोसि जिथे रहंदो हो उते हुनखे हुजूर जो ॻाल्हियूं माण्हू ॿुधाईंदा रस्तो गुज़रण वारा खोड़ जे ॿुधाईंदा हुआ मके में अल्लाह जो नबी आयो आहे हुजूर मके मां हिजरत करे मदीने वञी पहुता पीसे रोदे वाला फरमाइनि था इश्क ऐं मोहब्बत रुगो दीदार सां कोन थींदो आहे इश्क ऐं मोहब्बत गुफ्तार सां बि थींदी आहे सुभान अल्लाह माना यार जो ॻाल्हियूं कयो आशिकनि जे अंदर में मोहब्बत पैदा थींदी ये भी गालियों बुधंदो हो अंदर ही अंदर में इश्क रखी चाचे सा इजहार है के दफे कई त चाचा अल्लाह जो आखिरी नबी है बुधू ता गालियों मानू पिया वजन हल तो तुम ए मां भलो मदीने मुस्तफा जो दीदार कई सुभान अल्लाह काफिरो मुशरिको जे न चुप करे वे कुछ वक्त को वरी चई जे भला तू नथो हली मुखे मोकल दे त मां वञा चाचे चेस जे करे वींदे त को हर शे का महरूम हूं बि तुंहिंजो पीउ ईअं वियो हो का शइ उन कान छॾी हुई ही हर शइ मुंहिंजी आहे जेकॾहिं न मुड़ंदे ऐं ज़रूर वींदे त पोइ तोखे हिन शयुनि मां का बि शइ कान मिलंदी चाचे के चवण लॻो चाचा जे कॾहिं इन ॻाल्हि ते सौदो मूंसां करी थो त
हर शय तू तो रखी का भी शय मुखे कोन नींदे दावा भी करी तो हर शय मुझिया शयूं सब तोखे आयो मुखे कंहिं भी शय जी जरूरत ना है रुगो इजाजत दे तो मुस्तफा जो वनी दीदार कयो मान थो चाया तम वटे सोन चांदी जर हुजे तो गुरा तो खाता तुझे दर अॻियां मुझो घर हुजे सिंध में मुंह तुझे सदके खादो पीतो खोड़ा सिर्फ एक मौलूद तुझो मुझे कान करोड़ा गंज ब्या काने कबाजन तो जड़ो को हर हुजे तू गुरा तो खाता तुझे दर अॻियां घर हुजे घर मदीने में करण चाहे तो वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह उम्मीद त माण्हू करे न नियत त माण्हू करे थियण न थियण नसीब जी ॻाल्हि आहे पर नियत माण्हू जी भली हुजे नियत ते बि सवाब ज़ाहिरी घर न थियो मता मरण खां बाद में मलाइक खणी उते पहुचाए धनी रज़ी अल्लाह ताला नो के जो से फलाणो पियो मदीने में फलाणो मदीने में जन्नतुल बकी में जन्नत पाण फरमायो तो बाबा जेकॾहिं हड़ में तमाक हूंदो न हड़ में तमाक हूंदो कान का शइ हूंदी त पोइ जिथे बि वञे उते ई सम्झो आशिक जिथे भी वञनि कुदरत जो सिस्टम में निजाम आहे कई वाक़ियात आहिनि दुनिया हिते छॾी पर विसाल खां बाद में मज़ारनि में माण्हू उन्हनि खे दफ़न हिते कयो निकिता वरी मदीने अब्दुल्ला ज़ुल्बजादैन चाचे के चयो सौदो सोलो माल तू खण मूंखे मोकल ॾे जे माल तो कोन मिलंदी पर मोकल बि कान्हे हे उथियो जी छॾींदे हुए कोन माल त सभु हुए चवे तो मुंहिंजो माथो खणा पोइ मुंहिंजे रहण जो मतिलबु कहिड़ो उथियो जी कपड़ा बि जेके पातल थी मुंहिंजा कमीस बि लाथई हेठि जेका गोॾी उहा बि सट ॾिनथई जीअं बि मुंहिंजा अलिफ थी बी पासो वठी दीवार खां मां खे सॾु कई मामू जो चाचे केड़ो हाल करे छड़ियो आ मां हुई उन जी ममता बर्दाश्त न करे सकियो अंदरा खथो हो कंबल हो चादर ही उन के बट्टू करे बाहर खणी उछलाई पुट ही वठ पंहिंजे उगण के भी ढक जिस्म के ढक चाचे तो के मोकल न ॾिनी त का ॻाल्हि काने पर मां अम्मा जे तरफा तो के मोकला वञ मदीने वारे जी जियारत वठी कर निकतो गोठा पतो मदीने पर जने आयो जने पतो त रात जो वक्त हो मस्जिद नबवी शरीफ जे कुंड में जे सुमी पियो सुबह थी अजान आई साहबी आया नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम में नमाज पढ़ाने दे ला आया हुजूर मुसल्ले ते अची बीठा नमाज पढ़ायो नमाज पढ़ण खां बाद सलाम वराइण खां बाद में साहबा जी जमात ने नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजो मुंह मुबारक ईअं साम्हूं करे वेठा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिक हिक जे चेहरे खे निहारनि था ईअं सम्झो ॼण तो हुजूर तलाश करे रहिया हुआ उन शख्स खे जेको रात रसूलुल्लाह जे मस्जिद में मुस्तफा जो मेहमान बणियो हुयो सदा रहा वो छेड़े में आखिर में सुख खां पते हिकिड़ो वेठो आहे नौजवान कंबल भेड़ो पियो आहे हुजूर उनखे फरमायो हेॾां अच वो अॻिते हली आयो कथा उनखे खत जा ॿई टुकर जिस्म खे वेढ़िया पिया आहिनि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो तो छा कयो आहे कपड़ा न आहिनि खथो वेढ़ियो पियो अथई नालो तुंहिंजो छा आहे उन नालो पंहिंजो ॿुधायो जेको हुनजे माइटनि रखियो हो मुशरिकाना नालो हुयो हुजूर
अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तुझो नालो मां मटाया थो यो जो को नालो तुझो रखला अब्दुल उज़्ज़ा उज़्ज़ा बुद्ध जो नालो आ अब्दुल उज़्ज़ा माना बुद्ध जो बानो तू बुद्ध जो बानो नहीं तू अजो को अल्लाह जो बानो सुभान अल्लाह कलमो बरी मुसलमान थो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो असहाबे सुफा जेके साहबे सुफा वारी जाए तेरा नाल गरीबन मिस्कीनन उनके घर में नाहे शादी में नाहे माल मिलकत में नाहे सुफा वारे जाए ते रहंदा हुजूर उनके पढ़ाईंदा कुरान मुस्तफा का पढ़ंदा मानी जो एहतमाम उनजे लाए मुस्तफा पाण कराईंदो हुयो उन्हनि सां वञी वेह उन्हनि सां वेठो वक़्तु कुदरत हुयो तबूक वारी लड़ाईअ जो टाइम आयो साईं वेठ वेठो आहे मानी बोते खाए कुरान बि पढ़े कुरान पढ़ंदो हो त वॾे आवाज़ सां पढ़ंदो हो आवाज़ हुयो सुबह मथे पढ़ंदो बि ॾाढिया हुयो अमीर उमर अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्लाह के फरमायो त आहिस्ता पढ़े ज़ुल्बजादैन जी ॻाल्हि रहिजी न वञे ज़ुल्बजादैन चइबो आहे खथे कंबल जे ॿिनि हिसनि वारो हुजूर फरमायो अब्दुल्लाह पर अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन जो त खथे जा कंबल जा पटुकर थियल जिस्म के वेढ़ियलस हुजूर फरमायो त जेके तू अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन आई नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में वक्त गुजारींदो रहियो तबूक वारी लड़ाई आई ही बजे हुजूर जे दरबार में वेठो अर्ज़ के या रसूल अल्लाह मुझो अर्ज़ अज इजाजत जो तबूक मां बेहला ऐ इहा बि दुआ फरमायो खुदा मूंखे शहादत जो मौत अता फरमाए फरमाया सबन जो छोड़ो त पटे अच ये मन जो छोड़ो पटे आयो हुजूर ने के बधी पर दुआ कयो या अल्लाह अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन तुंहिंजे हिफाजत में आ केर बि दुश्मन हिन जे मथा हमलो करे हिन जो खून न वहाए सुभान अल्लाह अब हेरे ने आरो हुजूर जी दुआ कबूल थींदी या कोन थींदी जो ईमान आ वरी आवाज़ सुभान अल्लाह चढ़ खुदा की रजा चाहते हैं दो आलम खुदा की रजा चाहते हैं दो आलम खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद इजाबत ने झुक कर गले से लगाया बड़ी नाज से जब दुआएं अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मूं त अर्ज़ कयो सही सुना दुआ कर त शहादत मिले तवां त दुआ दा फरमायो त मौला हिन जी हिफाजत कजा केर हिन जी जान ते हमलो न करे सके सभिनी जे मथा हिन जो रत खून हराम फरमा जे मुझे मथा हमलो न थींदो केर मूंखे क़त्ल लगंदो त मां शहीद कीअं थी फरमाया अब्दुल्लाह जेकर रस्ते में हलंदे सवारीअ तां हेठ तू किरी पे जिस्म तुंहिंजो रणजी पियो मौत तुंहिंजो वाक़ियो थियो त बि तोसां वाइदो आहे मौत तुंहिंजो शहादत वारो हूंदो पर जेकर बुखार तोखे अची वियो उन बुखार में तुंहिंजो मौत वाक़ियो थियो त बि तोसां वाइदो इहो आहे त उहो बुखार वारे मौत जो बुखार में जेको मौत आयो उहो बि शहादत जो मौत ई थींदो इएं खणी सम्झो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन खे फरमायो अब्दुल्लाह शहादत जा रुतबा त मुंहिंजे हथ में आहिनि जंहिंखे चाहियां जंहिं हाल में चाहियां उनखे शहादत जो रुतबो अता करे छॾियां सफर तैयार थियो अब्दुल्लाह ज़ुल्बजादैन में सफर में गड्डा मदीने तैयबा खां वजादा एतिरो परे जेको हितां खां वठी लाहौर समझो 700-800 किलोमीटर मदीने खां तबूक आशिको
खजू जॾहिं पचंदियूं न तव्हांजो कश्मकश में हूंदा आहियो मींहुं हिन वसी खुदा करे उठो त असांजो फसल वियो ऐं असां वटि बि ॾिसो हीअं हूंदो आहे त जॾहिं अनु न लहे कणक सारियूं जेका बि शइ हुजे खणी खजी हुजे जेसि ताईं न लहंदी आहे त मार्केट में त पैसो डाउन हूंदी आहे बाज़ार वारनि वटि बि पैसे जी डाउन बाज़ार वाह मोड़ियूं लॻियूं पियूं पैसो न फसल लहे त पैसो मार्केट में अचे वो टाइम वो जो फसल खजन जो पको बीठो खजन जो फसल पको बीठो खजी लथी ना ये ना हाणे लाहे चुका है फसल पको बीठो गर्मी जी मौसम है साईं ऐलान फरमायो हलो तब आशिकन जो इम्तिहान हो मुनाफिक त विया भजी टे हिकड़ा पक्का मुसलमान हा उन जो वॾो वाक़ियो उहे हुया पक्का मुसलमान सच्चा पर सुस्ती में रहिजी विया उन जो मामलो वरी ठिकारो आहे बहरहाल साहबी निकिरी न ॾिठूं त माल पको पियो आहे हेॾो सफ़र वञूं अचूं ख़बर न आहे पोइते जो अलाए छा थींदो साहबी अहिड़ा आशिक आहे जो न को माल जी ॻाल्हि सुझंदी न को औलाद जी ॻाल्हि सुझंदी मुस्तफ़ा जे मथां हर शइ पंहिंजी क़ुर्बान करे अब्दुल्ला जुल बजादन में निकतो सफर कंदे जने तबूक में नहीं पता सा उते 5 लखा बाद में हजरत अब्दुल्ला जुल बजादन के बुखार अची हुजूर जे गाल पेरिया फरमाए हाने पूरी पई थी सुभान अल्लाह हुजूर फरमाए जे बुखार में तुजो मौत थियो त भी शहादत जो मौत बुखार जो आयो साहब ने तो क्यों या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्दुल्ला जुल बजादन के बुखार अची वियो पर बुखार घट थियण जो नालो ही कोन थो वठे बुखार तेज थी दो वियो तेज बुखार में हजरत अब्दुल्ला जुल बजादन जो रूह जिस्म बाहर निकली वियो हुजूर के अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अब्दुल्ला जुल बजादन जो रूह मुबारक निकली वियो मौत वाक़ियो थी वियो हुजूर फरमायो न जे गुस्ल जो भी एहतमाम कयो कफन जो भी एहतमाम कयो जनाजो तैयार थी त मुखे बुधाइजो जनाजो तैयार थियो उन जो जनाजो हुजूर खुद पढ़ायो उन का बाद में जने कब्र में मज़ार में उन के लाहण जे ला वठी आया नबी करीम अलैहि सलाम बजाते खुद अब्दुल्ला जुल बजादन जे मज़ार में लाद में हेठ लथा हजरत अमीर उमर के भी फरमायो हजरत अबू बकर सिद्दीक के फरमायो अब्दुल्ला जुल बजादन जे लाश के तहां वठो हेठ खणी अचो तो न जे लाद में उन जे जिस्म के रखौंदा नबी करीम अलैहि सलाम पंहिंजे हथन मुबारकन सा पान अब्दुल्ला जुल बजादन जे जिस्म मुबारक के लाद जे अंदर रखो रखण को हुजूर दुआ फरमाई या अल्लाह अब्दुल्ला जुल बजादन का सुबह जो भी मां मोहम्मद राजी शाम जो भी मां इन का राजी या मौला तो दे अचे तो तू भी इन का राजी रह जा अब्दुल्ला बिन मसूद जड़ा साहबी फरमाया था असा के रश्क जी रहो हो काश दियो जनाजो अब्दुल्ला जुल बजादन जो न हुजे हा यो जनाजो असा जो हुजे हा मदीने वाले जा हथ मुबारक असा के नसीब देना मुबारक हुए न जंहिंखे लगे जिस्म उन जे मथा जहन्नम जी बाह हराम हराम पर हितां वारी बाह बसर न करे मशहूर वाक़ियो न हजरत अनस जो मेहमान आया पाण पंहिंजो दस्तरखान घुरायो मेरो हो पाण फरमान के बाह में उछलाए पूरी कढी अचो बाह में उछलायो कढी आया सड़ियो कोन मेरो हो अछो उजरो थियो पाण उन के विछाए फरमायो लगायो हुन जे मथा मानी मेहमान के चयो खाओ मेहमान जो से खाईंदा जरूर पर पो पहिरियां इहा ॻाल्हि ॿुधाए त बाहि त कपिड़े खे साड़ींदी आहे ऐं हिन खे साड़ी छो न अॻ में इहा ॻाल्हि ॿुधाए त पोइ असां मानी खाईंदासीं कि बाबा हिन खे कीअं साड़ींदी हिकिड़े टाइम ते नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इन सां मानी खाइण खां बाद में खाधे तनावुल फरमाइण खां पोइ इन सां हथ मुबारक उगिया हा बस उन ॾींहं खां बाद में अॼु ॾींहं ताईं जॾहिं बि मेरो थींदो आहे मां इन खे धोअंदो न आहियां इन खे तनूर में उछलाए छॾींदो आहियां ॿाहिरि कढंदो आहियां मेराण ख़तम थी वेंदी आहे छो
छो त जंहिं जिस्म सां हुजूर जी जंहिं शइ सां जिस्म त जिस्म रहियो पर जंहिं बि शइ सां हुजूर जे जिस्म मुबारक मस कयो आहे टच थियो आहे उहा शइ जहन्नम जे बाहि खां त आज़ाद थिए ई थिए जेकॾहिं इंसान आहे जिस्मात पर जेकॾहिं कपिड़ो बि आहे त दुनिया जी बाहि बि हुनखे असर कोन कंदी छो त हिनखे आम कंहिं शख़्स जा हथ कोन लॻा न आमिना जे लाल जा हथ अल्लाह जे ज़ात खां दुआ है अल्लाह ताला तव्हां असांखे मदीने वारे जो कामिल इश्क मोहब्बत अता फरमाए असां बुजुर्गनि खां ॿुधो आहे उहो फरमाईंदा त मदीने वञो न कमाइण लाइ न वञो ॿी का नियत न करे वञो मदीने वञो त नियत इहा करे वञो त साईं खे वञी अर्ज़ कंदासूं त सही मोहब्बत जी ख़ैरात में असांखे ज़रूरत अता फरमाए सुभान अल्लाह मखदूम साहब वटि आया पी से पट धनी बादशाह फकीर को साणो मखदूम साहब इसे पटदनी बादशाह के फरमायो मोकलाण वाले टाइम ते या साहब अज तवा असा जे ला कोन आया खामोश रहा नक्शबंदी सिलसिले में मुर्शिद हो उन सा गालाण मुनासिब कोन हो मुर्शिद के सुभान हलाए पिया खामोश बार दिखता फकीर बेचियो रस्ते में फकीर आया पी से फरमायो फकीर के तो फकीर मां आयो मखदूम साहब जे ज़ियारत जे ला पर मखदूम साहब ही फरमायो मुझे नियत में तो को खलल कोन हो तुम कादे वे जिसे मुके घर वाले फकीरानी चयो हो त पेराने जो सुयू मशहूर सवड़ के टोपी ॾियण वारियूं सुबण वारियूं वञणो थी त उहे सुयूं पेराने मां वठी अचजां अवा वेठा हा मखदूम साहब सां मां सही वियो होस सुयूं खे वठण जे ला जे अदा तवारे सुयूं असांजी हाज़िरी पूरी करे छॾी शरई को मसलो बुधो कुर्बानी जरे कभी आ न त जेके भी कुर्बानी करण वारा न उनन के समझाए वो त नियत पेजी सही रखो माना अल्लाह जी रजा एकड़े जी नियत गड़बड़ त सभनी जी कुर्बानी अगते पोते ते जे करे साथी भी होए रखजन जेके नियत जा सच्चा होजन सोबत में भी होए जन जेके नियत जा सच्चा होजन भला जे तवा जी नियत सच्ची आहे साथी जी हेडे पोडे आ त को गाल तवा न कुल तवा के बुधायो चुको आया अल्लाह जी ज़ात खां दुआ है अल्लाह ताला साजे नियत जो भी इस्लाह फरमाए मदीने वाले जी कामिल मोहब्बत अता फरमाए तवा सा के अल्लाह ताला अदब नसीब फरमाए बेअदब जे संगत सोबत खां बचाए जय बे अल्लाह जे वली जे आस्ताने जा बांधियड़ आयो उन जा मुरीद आयो उन सा मजबूत इश्क मोहब्बत में रहो आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन झंडो मुबारक मीला शरीफ जा ये फकीर खणी आयो आ ये लगायो वठो मानो ब्या झंडा भी लगाइंदा हन पर हिन महीने में मीला शरीफ जा झंडा लगा झंडा मुबारक लगायो हुनन के रिज़ केड़ा वठो सट लगी पई थन अजो ताई भी कोन पिया छजन तन नंगरा सा साणो खाईंदो सो ए नंढान मोटरसाइकिल गाड़ी जे लगाण जे ला ए वडान माशाल्लाह घरन ते ओता कंदे लगाने जा जरूर वठो मिलाद जा झंडा लगायो या पेजी हिकड़ी शनाख्त है बाबा हे उहे हर जेके मुस्तफा जो मिलाद मनाइण वारा 12 महीने हिकड़ो तो मिलाद जो महीनो आ जेके तवा 50-100 रुपया उन ते खर्च कयो अल्लाह ताला खुशियों में खर्च कंदो अल्लाह उन जो अजर अता फरमाइंदो वाखिर दावाना